अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ISI हेडक्वार्टर जो दौरो। तर्जुमान वज़ीर आज़म जे ऑफिस जे मुताबिक़ वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास में चेयरमैन जॉइंट चीफ्स समेत टिनी सर्विसिस चीफ जी शिरकत। वज़ीर आज़म क़ौमी सलामतीअ जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण ते ISI जे पेशेवराना सलाहियत खे बि सराहियो। हुकूमत जो हलंदड़ साल कंहिं बि शागिर्द खे बग़ैर इम्तिहान जे प्रोमोट न करण जो फ़ैसिलो। सभिनी क्लासनि जा इम्तिहान हर सूरत में थींदा। 10हीं ऐं 12हीं जमायत जा इम्तिहान जून जे 3 हफ़्ते में थींदा। वज़ीर तालीम शफ़क़त महमूद जी सदारत हेठि इजलास में फ़ैसिला। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त नेब तहरीक इंसाफ़ जे 3 सालनि में 484 अरब रुपया वसूल कया। 1999 खां 2017 ताईं नेब 290 अरब रुपयनि जी वसूली करे सघी। हादसे कराचीअ में नेवी ऐं पुलिस एहलकारनि विच में थियण वारी झड़पुनि जी इंक्वायरी शुरू। पुलिस अमलदारनि जो चवणु आहे त पाबंदी हुजण बावजूदि नेवीअ वारा ज़बरदस्ती हादसे ते वञणु चाहिनि पिया। रोके वियो त झेड़ो थियो। भिरिया रोड वासी समीना मलाह जो चवणु हुयो त मुड़ुस परवेज़ मलाह ऐं ससु सकीना मलाह बेगुनाह तशदुद जो निशानो बणाए घरां कढी छॾियो आहे ऐं मुड़ुस तलाक जूं धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। भिरिया सिटी थाणे जी हद जलबाणी शाख ते नामालूम हथियारबंदनि मोटरसाइकिल सवार सोलंगी बिरादरीअ जेके भिरिया रोड खां भिरिया तरफ़ वञी रहिया हुया त हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते ॾींहं ॾिठे मोटरसाइकिल फौर कई। फौरन खां मोटरसाइकिल फौर कई ऐं नक़दी ऐं मोबाइलूं पिणु फौर कयूं। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।